ख़बर शामिल कयूं पिया दौलतपुर सिफ़न खां। दौलतपुर यूबीएल बैंक रिटायर्ड एम्प्लॉइज़ यूनियन तरफ़ां दौलतपुर अनल हक़ अकेडमीअ में पंहिंजे जाइज़ मुतालबनि जे मनताला गॾिजानी थी गुज़री, जंहिंमें पूरी सिंध तोड़े ॿियनि सूबनि मां रिटायर्ड मुलाज़िमनि पिणु भरपूर शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब जी शुरूआत कलाम पाक जी तिलावत ऐं हमदो नात सां कई वई। बैद में आयल अॻुवाणनि ऐं मेंबरनि खे यूनियन अॻुवाण ख़ुदाबख़्श बुर्रो पारां आजियानो ॾिनो वियो। मरकज़ी यूनियन अॻुवाणनि पीरबख़्श परयार, ख़ुदाबख़्श कुरैशी, शहबाज़ ॾिनो, कासिम बिरोई ऐं ॿियनि गॾिजानीअ खे ख़िताब कंदे चयो त यूनाइटेड बैंक लिमिटेड तरफ़ां संदन रिटायर मुलाज़िमनि सां वक़्तन बवक़्तन नाजाइज़ियूं ऐं बेवाजिबियूं कंदा रहिया आहिनि। उन्हनि चयो त यूबीएल बैंक मालिकनि ऐं हेड ऑफिस वारनि मिली भगत करे यूबीएल बैंक जे रिटायर मुलाज़िमनि खे संदसि रिटायरमेंट जूं मराहतूं जहिड़ोक 2001 जी कयल बुनियादी पघार जे हिसाब सां ॾिनियूं वयूं, जॾहिं त रिटायर थियण जे तारीख़ जे वक़्त बुनियादी पघार जे मुताबिक़ ॾिना वञनि। उन्हनि वधीक चयो त उन सां गॾोगॾु ग्रुप इंश्योरेंस, ओल्ड एज बेनिफिट ऐं पेंशन ॾिनी वञे। उन्हनि वधीक चयो त असांजो अहिड़ो केस पिणु इस्लामाबाद हाई कोर्ट में हलंदड़ आहे। उन्हनि वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान, वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयूं था त रिटायर मुलाज़िमनि खे पंहिंजा जाइज़ हक़ ॾियारा वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।